नाम है रहमान तेरा, हम बड़े नादान हैं, भूल हो जाती है लेकिन क्या करें इंसान है। रहम कर अपने लाइल करम को भूल जा, हम तुझे भूले लेकिन तू न हमको भूल जा। क्या मत ताईं हयाती भी मिले वई, इंसान जे खून जे रत में रंग जी इंसान के विश्वासा विझा, हाणे हिकड़ो बचंदा। इंसान पो आदम अलैहिस्सलाम वेचारो और नबी अल्लाह जो परेशान थियो, छे अल्लाह से हे छा थियो, शैतान के एडी वडी ताकत देई छडी, हे त मुजी औलाद कम लाए छडींदो। अल्लाह फरमायो आदम नबी तू परेशान छो तो थे, शैतान के एतरी ताकत दिनी आ और हयाती भी दिनी मा क़यामत ताईं, और वरी खून जे रत में रंग थी वञे और वसवसा विझे एडी ताकत ऐं पावर पर बुध त सही न। 6 साल जो तो जो पोढ़ो जे करे हुंदो उम्मती औलाद हिक मरतबा अची अल्लाह जगियो सेकंड जी देर आ रोई पवंदो 100 साल जे शैतान जी मेहनत ते पानी फेरे छडी। शैतान जो बुधो तो रोवण लगो ची मुंहिंजो त कम लही वियो। समझो तंहिंजे करे शैतान नथो छड़े त नाचे अल्लाह जे दर ते मोटी नाचे, ज़िक्र अज़कार में नाचे, दीन में नाचे, जलसन में नाचे, मता के मुला मौलवी जे तकीरे के बुधी रुनो तो मुंहिंजो कम लही वियो। तंहिंजे करे ताकत इनखे आहे, पर इंसान जे रोहण जी देर आ। खटियो जन्नत खुलियो पियो त बाज़ार खोलियो पियो आ, सौदो सस्तो आ। अॼु वाइदो कर त इंशाअल्लाह सच्ची दिलि सां तौबा कंदासीं। ऐं जलसन जो मक़सद इहो रब खे राज़ी कयो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो क़ुरान चवे थो, अल्लाह फरमायो मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम, छा कंदुसि मां तव्हांखे अज़ाब करे, इन शकर तुम जे करे तव्हां शुक्र कयो। छाजो शुक्र कयो, इंसान पंहिंजे ज़ात ते त नज़र कर। अल्लाह क़ुरान में ऐलान कयो आहे, खोल क़ुरान चओ सुभान अल्लाह, फरमाए बिस्मिल्लाह रहमानिर रहीम। बुधो दुनिया जा मुस्लमानो, अल्लाह क़ुरान में ऐलान कयो आहे, क़ुरान जो ॿुधण त सवाब आहे, चओ हिन साईं जो ॾिसण बि सवाब आहे। आख़िरी सिपारो आहे, सूरज जो नालो है सूरत शम्स आहे। अल्लाह क़ुरान में ऐलान कयो आहे, रहमतन वारो क़ुरान आहे, बरकतन वारो क़ुरान आहे, सोनो आहे, दिलबर साईं आहे। क़ुरान खुलियो पियो आहे, सूरज जो नालो सूरतुल बलद, अलम नजअल लहू ऐनैन। ओ दुनिया क़ुरान चवे थो पाण में त नज़र कर, मां अल्लाह अखियूं ॾेई छॾियूं थमा, पंहिंजे अखियुनि त नज़र कर। उन अंधनि खां पुछो त करे ॾिस, अखियुनि जो छा क़ीमत ऐं क़दर आहे, जेके नाबीन उचारा ॾिसी नथा सघनि, जेके मुहताज मके मदीने जे सरज़मीन में मूंखे अंधा ऐं नाबीन नज़र आया, माज़ूर नज़र आया, दुरूद रसूल जे रोज़े ते पढ़ण पिया, पर अंगण में रोइण पिया। मां पासो वठी करे चओ अस्सलामु अलैकुम, रोए थो ची जी हाँ, छाजे करे, इन इश्क जे करे थो रोआं, ओ मुंहिंजा अल्लाह मां माज़ूर नाबीनी खे सुहिणे नबीअ जे दर ते त पहुचायो थो। काश अखियूं बि ॾियां, साए रोज़ जी दीदार कयां, बैतुल्लाह खे ॾिसां, जंहिंजो ॾिसण बि सवाब आहे। अल्लाह फरमायो इन शकर तुम, शुक्र कंदो त बची वेंदो। अखियूं ॾिनियूं थमा शुक्र नथो करे, चवे थो मां ग़रीब आहियां, कुझु न आहे, पंहिंजे वजूद में त नज़र कर, हर शइ तो में आहे। जेकॾहिं को 2 करोड़ रुपया तव्हांखे ॾे, चइबे आहे को ग़रीब को मिस्किन, अखियूं कढी करे ॾे नाला, तंहिंजी माना इहा नेमत आहे। अल्लाह क़ुरान में ऐलान कयो, वलिसानो अशफ़त
जो तो देवो थोरो आहे या ज़ुबान जे घर सिंध में आ सिंधी थी ॻाल्हाए अरब में आ अरबी थी ॻाल्हाए बलोचिस्तान में आ बलोची थी ॻाल्हाए पंजाब में पंजाबी थी ॻाल्हाए जेकॾहिं फारिस में आ त फारसी थी ॻाल्हाए इंग्लिश थी ॻाल्हाए हिकु ज़ुबान गोश्त जो टुकड़ो आ मिठो क़ुरान पढ़ी करे तो ॿुधाए अल्लाह फरमाए शुक्र कर चप्पड़ ना थमाए चपड़ा न ॾियाए हा तो सुणो न ठहे हा वात पटो पेजी हा ॻाल्हाए न सघे हा कि कंहिं ठुको आ त मां निकिरणी हा मूंखे कपिड़ो ॾेई घुमे हा मिठी त अंदरि वञे हा तूं पंहिंजे वजूद ते नज़र कर मां अल्लाह तो थे वॾा थोरा कया शुक्र नथो करे मां यफ़अलुल्लाह बेअज़ाबिकुम तव्हांखे अज़ाब करे मूंखे हथ में छाईंदो हां शकर तो जेकॾहिं तव्हां शुक्र कंदो त बची वेंदो खोल क़ुरान जो सुभान अल्लाह अल्लाह क़ुरान में ऐलान कयो पर में बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम अरणो सिमरो आहे सूरत जो नालो सूरतुल मोमिनून आहे अल्लाह क़ुरान में ऐलान कयो पर वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन ओ इंसान पंहिंजे वजूद ते नज़र कर मिटीअ मां तोखे ठाहियो वियो आहे वॾाई करे थो तकबर करे थो मामा करे थो माण्हू मारे करे वॾाईअ मां फायरिंग करे ठकाओ हणे थो आख़िर तुंहिंजे मथां बि मौत ईंदो तुंहिंजी हैसियत छा आहे